ॼामशोरो शहर में जेके वधंदड़ बदमनी ताज़ो जेको आहे तक़रीबन 15-16 ॾींहंनि जे अंदरि 20-25 वारदातूं थियूं। उनजे लाइ शहरी जेको आहे हिते अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार हुया उहे मच्छर जी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो अथनि। जेकॾहिं असां 10 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾियूं था, जेकॾहिं 10 ॾींहंनि जे अंदरि फुरियल चोरियूं थियल जेके सामान आहिनि उहे वापसि न थिया त ॿीहर ॼामशोरे वासी जेके आहियूं उहे सरापा एहतिजाज आहियूं। दुकानदार, वापारी, सहाफ़ी, शाइर, फनकार सभु हिते सरापा एहतिजाज आहियूं। त ॼामशोरे जो अमन तबाह लॻो पियो आहे। ॼामशोरे में धाड़ा फुरूं रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे ऐं असीं पाण खे महफ़ूज़ नथा सम्झूं। बराए महिरबानी IG सिंध खां, SSP साहब खां ऐं आला आलमदारनि खां इहा उम्मीद ऐं अपील था कयूं त ॼामशोरे में जी बाह भरी पई आहे। ही अमन जो शहर आहे, ही शऊर जो शहर आहे, पर अफ़सोस आहे त चोरनि जो राज ऐं गुंडनि जो राज आहे। ॼामशोरो चंद किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे। हिते जेकॾहिं पुलिस चाहे त अमन थी सघे थो। अमन अहम आहे। DI जी नईं मेमोन खां मुतालो था कयूं, DI जी हैदराबाद खां, त ख़ुदारा हिन एहतिजाज खे ऐं ॼामशोरो जे शहरनि खे उंदाहिन जे वर चढ़ी वियो आहे, बदमनी जे वर चढ़ी वियो आहे, जिते पुलिस चोरनि खे ॿधी अचे ऐं वरी पोइ मालिक खे चवे त इन्हनि सां तव्हां राजूणी कयो, त इहो हिकिड़ो ॾुखो ईंदड़ अमल आहे। उन SHO ते बि क़दम खणणु खपिजे, उन्हनि चोरनि ते बि क़दम थियणु खपे। हिन ॼामशोरो जेको अलाए केतिरनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जिते गंदगी आहे, जिते पाणीअ जो मसइलो आहे, जिते लाइट जो मसइलो आहे, जितां जे ज़मीनुनि ते माना कब्ज़ागीर कब्ज़ा करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे केरु कुझु नथो चवे ऐं ईअं महसूसु थिए ॼणो हे अंधेर नंगरी ऐं जरबट राजा बणिजी चुको आहे। ऐं